आयो लाल सभई चओ झूलेलाल। सॼो जहान आहे जंहिंजी शरण में, नमन आहे अहिड़े मुंहिंजे झूलेलाल साईंअ खे। झूलेलाल साईं तव्हांजे चरणनि में रखिजो, ताकी चढ़ायूं तव्हां ते श्रद्धा जा गुल। 23 सवाल जो सही जवाब आहे सी। लाल साईं मिर्ख शाह खे सभु धर्मनि जे माण्हुनि खे पंहिंजे धर्म ते कायम रहण लाइ चयो। सवाल 24 मिर्ख शाह जे कुरूर ऐलान खां पोइ वॾनि कहिड़े धर्म ग्रंथ जो सिमरन कयो? ए विष्णु पुराण, बी शिव पुराण, सी रामायण, डी भगवद गीता। हिन सवालनि जो सही जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। अगरि झूलेलाल साईंअ ते आस्था आहे त बंद दरवाजनि में बि रस्ता आहिनि। सभई चओ जय झूलेलाल।